वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में एक भेरो ॿीहर मूंखे भली कहा चऊं था। हुकूमत तरफ़ां कराची वासियुनि ते धड़ाधड़ विझूं किराइण जो सिलसिलो जारी आहे। बिजली एक भेरो ॿीहर महांगी कई वई आहे। नेपरा कराची वासियुनि जे लाइ बिजली ₹5.27 महांगी करे छॾी आहे। अघनि में वाध अप्रैल महीने जे फ्यूल एडजस्टमेंट जे मद में कई वई आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। बिजली जा वधायल अघ जुलाई महीने जे बिल्स में उगाड़िया वेंदा। हुकूमत तरफ़ां कराची वासियुनि ते धड़ाधड़ विझूं किराइण जो सिलसिलो जारी आहे। बिजली हिकु भेरो ॿीहर महांगी कई वई आहे। नेपरा कराची वासियुनि जे लाइ बिजली ₹5.27 महांगी करे छॾी आहे। अघनि में वाध अप्रैल महीने जे फ्यूल एडजस्टमेंट जे मद में कई वई आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। बिजली जा वधायल अघ जुलाई महीने जे बिल्स में उगाड़िया वेंदा। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ इस्लामाबाद जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार गुरामानी खां। ज़ुल्फ़कार, छा अपडेट्स आहिनि? नेपरा पारां के इलेक्ट्रिक जे सार्फिन जी बिजली में ₹5.27 फी यूनिट इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नेपरा वटि दरख़्वास्त हुई त के इलेक्ट्रिक जा जेके सार्फिन आहिनि उन्हनि जे माहाना फ्यूल एडजस्टमेंट जी मद में ₹5.27 फी यूनिट इज़ाफ़ो कयो वञे। उनखां अॻु के इलेक्ट्रिक इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो हो त ₹5.31 जी दरख़्वास्त उन्हनि वटि हुई। जंहिं करे जेको अप्रैल जो जेको फ्यूल एडजस्टमेंट आहे उन में जेका सूरत हाल ॾिठी वई उनखां पोइ ₹5.27 फी यूनिट इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। जुलाई जा जेके बिल ईंदा कराची में, यानी के इलेक्ट्रिक जा जेके बिल ईंदा उहे जुलाई जा उन में ही ₹5.27 फी यूनिट इज़ाफ़े जी उन में मंज़ूरी शामिल हूंदी। ही फ्यूल एडजस्टमेंट मद में अप्रैल जी जेका फ्यूल एडजस्टमेंट आहे उन जे हवाले सां जुलाई में जेके बिल ईंदा उन में ही इज़ाफ़ो कयो वियो आहे। ऐं इन जो सिर्फ़ु असर के इलेक्ट्रिक जे सार्फिन ते थींदो। जी ज़ुल्फ़कार गुरामानी, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।